सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच पारां मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में OPS ते मुक़ररनि ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। अदालत मेहरान इंजीनियरिंग यूनिवर्सिटी ऐं शहीद अलाबख्श सूमरो यूनिवर्सिटी जी इंतज़ामिया पारां पेश कयल रिपोर्ट खे रद्द करे छॾियो। हैदराबाद जी अदालत पारां एडिशनल ऐं इज़ाफ़ी चार्ज ते वेठल उस्तादनि, ऑफिसर्स ऐं मुलाज़िमनि खे हटाइण जो भी मुतालबो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर इम्तियाज़ खोसो खां। इम्तियाज़, वधीक आगाह कजो। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच में मिरान यूनिवर्सिटी, शहीद अलाबख्श सूमरो यूनिवर्सिटी आर्ट एंड डिजाइन हेरिटेज जामशोरो में OPS डेपोटेशन आउट ऑफ टर्म प्रमोशन के मुकम्मल दाखिल दरख्वास्त ॿुधणी थी आहे। ॿुधणी दौरान अदालत इंतजामिया पारां पेश कयल रिपोर्ट के रद्द करे छॾियो आहे। गॾोगॾु अदालत हुकुम ॾिनो आहे त एडिशनल चार्ज ऐं इज़ाफ़ी चार्ज ते वेठल उस्ताद, ऑफिसरनि ऐं मुलाज़िमनि खे हटाए तफ़सीली रिपोर्ट 15 जनवरी ते जमा कराई वञे। जस्टिस इक़बाल कलोड़ो ऐं जस्टिस अमजद अली सतो ते मुश्तमिल डिवीज़न बेंच में ॿुधणी थी। उन दौरान जेके पटिशनर आहिनि रियाज़ अहमद गुलाम ॿिया, उन्हनि अदालत खे आगाही ॾिनी त यूनिवर्सिटी इंतजामिया पारां अमलदारनि खे हटाइण वरी जमा करायल रिपोर्ट कूड़ ऐं बदनीयती ते बदिलाए, छाकाणि त अदालत फ़ैसिले में हुकुम ॾिनो त अमलदारनि खे हटाइण तोड़े संदनि मुक़ररनि जा समूरा तफ़सील फराहम कया वञनि। दरख़्वास्त गुज़ारनि इहा बि आगाही ॾिनी आहे। इम्तियाज़, महिरबानी अपडेट करण लाइ।